कंबर शहदाद कोट में डिस्ट्रिक्ट बार जी ताज़ो थियल चूंडुनि में समूरी बॉडीअ जे अंदरि हिकु वाहिद औरत वकील आहे नादरा सीलरो जेका कामयाबु थी आहे पहिरियों दफ़ो हिन ज़िले में ऐं हुन 157 वोट खणी पंहिंजे मुखालिफ़ खे शिकस्त ॾिनी ऐं इहे वोट हिन जी समूरी बॉडीअ में सभिनीनि खां वधीक वोट हुया छो जो ॿिया जेके बि उमेदवार खटी आया आहिनि उन्हनि घटि वोटनि ते खटियो ऐं नादरा जा सभ खां वधीक वोट हुया। उन सां गॾु नादरा सीलरो मरहूम कामरेड मोहम्मद साले सीलरो जी बि न्याणी आहे जेको पुरहित अॻवान हो ऐं जंहिं पंहिंजे जिदोजहद करे नालो कमायो। अॼु उन जी न्याणी अॻिते आई आहे। अचो त उन सां हालवाल कयूं त अव्हां इलेक्शन कीअं खटी ऐं कीअं तव्हांखे अॼु हिन सोभ ते केतिरी ख़ुशी थी थिए ऐं कहिड़ो एज़ाज़ु आहे तव्हांजे लाइ। जीअं त तव्हांखे अदा ख़बर आहे त जॾहिं बि कोई बि माण्हू काई बि विक्ट्री हासिलु कंदो आहे त उनखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं मां त हिकु औरत आहियां त तव्हां सम्झी सघो था त मुंहिंजी ख़ुशी जी काई लिमिट आहे कोन ऐं मां जेको इहो क्रेडिट आहे ऐं ख़ुशी आहे जेका मां फील कयां थी इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाबा जी वजह खां ई आहे छो जो बाबा जन जॾहिं फस्ट टाइम उन्हनि पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो हो ऐं जॉब करण जे लाइ उन्हनि खे परमिशन ॾिनी हुई ऐं ॿियनि शहरनि ॾे उन्हनि खे ट्रेनिंग अटेंड करण जे लाइ परमिशन ॾिनी हुई त असांजी सोसाइटी जे तरफ़ां बाबा जन खे तमामु घणा चैलेंजिस फेस करणा पिया हुआ पर उन जे बावजूदि उन पंहिंजी न्याणियुनि खे अॻिते वधायो ऐं उन पाण मूंखे हिते कोर्ट में वठी आयो हुयो ऐं मूंखे परमिशन ॾिनी ऐं मूंसां साथ निभायो त तव्हां अचो ऐं मर्दनि सां गॾु मुक़ाबिलो करे सघो था ऐं तव्हां में सघ आहे। त उहो ई एतमाद हुयो जंहिंजे बिहाफ ते मां इलेक्शन में बीठसि ऐं कॉन्टेस्ट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां खटी आयसि। लेडी एडवोकेट्स आहियूं बक़ाया असांजा जेके बि आहिनि उहे मर्द हज़रात आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि औरत जिथे बि उहा क़दम खणे थी ऐं अॻिते वधण जी कोशिशि कंदी आहे त असांजा जेके पंहिंजा रिलेटिव हुजनि या असांजा के बि रिश्तेदार हुजनि या ख़ासि करे उहो हंधु जिते वर्किंग वूमेन कमु करे रही हूंदी आहे त उनखे तमामु घणा चैलेंजिस उनखे फेस करणा पवंदा आहिनि। उनजो रीज़न इहो आहे त असां वटि मुआशिरो असांजो पिदरशाही मुआशिरो आहे जिते मर्दनि जी हमेशह खां डोमिनेंसी रही आहे ऐं वधि में वधि चैलेंजिस वर्किंग वूमेन खे ई फेस करणा हूंदा आहिनि छो जो असांजो वधि में वधि जेको ॾुखियो तबिको आहे उहो आहे तालीमी याफ़्ता यानी जेको ॼटि माण्हू तव्हांखे हरास कंदो परेशान कंदो त उहो किथे न किथे ज़ाहिर बि थी थो पए ऐं असां जहिड़ियूं औरतूं उन्हनि खे में बि ज़ाहिर बि करे सघूं था पर असांजो जेको पढ़ियो लिखियो तबिको आहे उन्हनि जो हरास करण जो थ्रेट करण जो तरीक़ो ई कुझु ॿियो हूंदो आहे ऐं उन्हनि खां बची करे अॻिते हलणु ऐं एॾी स्ट्रगल करणु ऐं वरी तव्हां ॾिसो त अहिड़े मुआशिरे में ऐं एॾे मर्दनि सां गॾिजी करे मां वर्क कई आहे ऐं उन्हनि सभिनी भाइरनि जी वरी शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे वोट कयो ऐं सपोर्ट कई ऐं 157 जेको वोट आहे इहा का आम ॻाल्हि न आहे इहो हिकु इनक़लाब आहे ऐं तव्हां सम्झी सघो था त इहे सभई वधि में वधि नंबर मर्दनि जो ई हो जिन मूंखे सिलेक्ट कयो जिन मूंखे वोट कयो जिन मूंखे सपोर्ट कई जिन इनकरेज कयो जिन करेज ॾिनी त मां हिन मंज़िल ते आयमि त उहो सभु उन जी वजह खां छो जो हो चाहिनि था त असांजूं औरतूं अॻिते वधनि ऐं उन्हनि खे स्पेस मिले ऐं हो पंहिंजे राइट्स जे लाइ पाण विढ़नि। अच्छा तव्हां छा था सम्झो त तव्हां हिन बार में अची करे उते ते अची करे उहो छा था करे सघो जेके मर्द वकील अॻ में न करे सघिया आहिनि। अच्छा तव्हांखे ख़बर आहे त असां जिते बि औरतूं हूंदियूं आहियूं त असांजे लाइ स्पेस हूंदो कान्हे को असांखे करिणो पवंदो आहे त वधि में वधि मुंहिंजी जेका कोशिशि आहे इहा हूंदी त असां फीमेल जेके आहिनि अदियूं उन्हनि जे लाइ स्पेस हिकिड़ो हुजे सेपरेट उन्हनि जे लाइ ॿार हुजे ऐं हर जाइ ते जॾहिं कमिटीज़ ठहनि थियूं या उन्हनि जे लाइ बजट बि अची वञे थी त उनखे मेंबरशिप में घटि थो आंदो वञे त मुंहिंजी कोशिशि हूंदी त उन्हनि खे मेंबरशिप में आंदो वञे ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमिटीज़ में शामिलु कयो वञे ऐं असांजी बार जेका आहे उन में असां औरतुनि जो बि नालो एड हुजे ऐं असां बि पंहिंजे भाइरनि सां गॾु हुजूं। ॿियो सिंध बार काउंसिल में लाड़काणो ऐं कंबर शहदाद कोट ते 2 सीटूं आहिनि त कंबर शहदाद कोट जे वकीलनि जी इहा जिदोजहद बि आहे त सिंध बार काउंसिल जे लाइ कंबर शहदाद कोट खे अलॻि सीट मिले तव्हां हुन जे लाइ जिदोजहद में छा कंदो। बिल्कुलु अदा मां पाण बि कोशिशि कंदमि त असां बि औरतुनि जे लाइ बि हिकिड़ी सीट जेका आहे उहा मुख़्तस कई वञे जीअं मेल हज़रात जे लाइ आहे ईअं फीमेल जे लाइ बि हुजे ऐं हर साल असां कोशिशि कंदासीं त असांजी काई न काई लेडी असां कमेटी में ज़रूरु हुजूं ऐं असां सुठे कंहिं उहिदे ते हुजूं। अच्छा तव्हां सिंध वुमेन लॉयर्स अलायंस बि आहे जेका सूबाई सतह ते औरत वकीलनि जो फोरम आहे
उन में उन इतिहाद में बि तव्हां शामिलु आहियो, तव्हां ज़िले कोऑर्डिनेटर आहियो शायदि, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो? उहा अलाइंस जेका आहे उहा उन्हनि औरतुनि जे लाइ असां ठाही आहे जेके अफोर्ड नथियूं करे सघनि, फीस पे नथियूं करे सघनि, ऐं जेके कोर्ट अचण जे लाइ ख़र्चु नथियूं करे सघनि, उन्हनि जे लाइ हीअ अलाइंस ठाही वई आहे। ऐं इन में अञा इनिशियल स्टेज आहे, प्रोसेस आहे, अञा कंप्लीट कोन थी आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त असां उन्हनि खे सपोर्ट कयूं। त मां जीअं ई हाणे आई आहियां त मां इहा कोशिशि कंदमि त जेके उहे असांजा लिटिगेंट्स जेके अफोर्ड नथा करे सघनि, फीमेल ख़ासि करे, त उन्हनि खे सपोर्ट कयां मां। असांजे कंबर शदादकोट ज़िले में औरतुनि खे तमामु घणो पुठिते रखियो थो वञे, ऐं तशदुद जा वाक़िया बि अचनि था, कारोकारी जा वाक़िया बि अचनि था, ऐं उन्हनि खे तमामु घणो पुठिते धिकियो वञे थो या उनखे क़तल बि कयो वञे थो। त उन्हनि औरतुनि खे पंहिंजे बचाव जे हवाले सां या उन्हनि जे क़ानूनी सहकार जे हवाले सां तव्हां छा करे सघो था? हिकु त इहो त अवेयरनेस जी कैंपेन जेको मां जो रहियो आहे, त मां कैंपेन शुरू कंदमि, ऐं जेका अवेयरनेस थी सघे मां स्कूल्स में ऐं पंहिंजी जेके बि औरतूं आहिनि उन्हनि खे अप्रोच करे सघियमि, उन्हनि जे थ्रू मां अवेयरनेस ॾींदमि कानून जे हवाले सां। ऐं ॿियो त उन्हनि खे मां सपोर्ट इहा करे सघियां थी त मां उन्हनि खे फ्री लीगल एड जो वकील जेको आहे सो उहो, छो जो असां वटि आहे पर उहो एतिरो घटि आहे, उन्हनि जी एक्सेस तमामु घटि आहे, त उन्हनि ताईं अप्रोच उन्हनि खे करायां त जीअं उहो कानूनी सहायता उन्हनि खे मिली सघे। असां वटि नौजवान छोकिरियूं मुख़्तलिफ़ फील्ड्स में वञनि थियूं, ख़ासि करे तालीम खाते में या सिहत खाते में। तव्हां उन्हनि पढ़ियल लिखियल छोकिरनि खे कहिड़ो मशवरो ॾींदो त हिन पासे बि अचनि ऐं वकील थियनि, त जीअं वकील औरतुनि जो तइदाद बि वधे ऐं अॻिते अचनि? बिल्कुलु अदा, जीअं त असां जूं न्याणियूं जेके आहिनि त उहे पढ़ी बि वञनि थियूं, उन खां बाद में प्रैक्टिस में घटि थियूं अचनि, ऐं स्लीपिंग लायर असांजो लेडीज़ जो नंबर जेको आहे उहो वधीक आहे। पर हाणे जॾहिं मां कॉन्टेस्ट कयो आहे त हिते जेके न्याणियूं आहिनि जेके घरु वेठियूं आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो उत्साह पैदा थियो आहे, ऐं उहे चाहिनि थियूं त असां बि प्रैक्टिस में अचूं। ऐं न्याणियूं जेके बि आहिनि उहे बि असां जहिड़नि किरदारनि खे ॾिसी उहे बि चाहींदियूं त असां हिन फील्ड में अचूं ऐं ज़रूरु ईंदियूं। जी, मां एडवोकेट नादरा सीलरो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त हुन कंवर शदादकोट ज़िले में पहिरियों दफ़ो चूंडिजी अचण ते हुनखे वॾो हिकिड़ो एज़ाज़ु हासिलु थियो आहे, ऐं हू उत्साह बणिजणु चाहे थी ॿियनि औरतुनि जे लाइ बि, त जीअं ॿियूं औरतूं बि हिन फील्ड में अचनि। कैमरामैन रेहान सां गॾु एहसान जुड़े जो, WTN न्यूज़, कंवर शदादकोट।